नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदा हलूं त सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत मीर मोहम्मद अल मारूफ लोड़ाई जो 25 सालियानो उर्स मुबारक कंडियारो भरिसां दरगाह लोड़ो शरीफ में थी गुज़रियो। उर्स मुबारक दरगाह लोड़ो शरीफ ते उर्स जो तकरीब 2 ॾींहं जारी रहियूं, जंहिं दौरान मुल्क जा मशहूर आलम सगोरा फ़कीर मीर मोहम्मद लोड़ाई जी ज़िंदगी ते रोशनी विझंदा रहिया। जॾहिं त इज्तिमाई दुआ सां उर्स मुबारक जो इख्तिताम कयो वियो, जंहिंमें हज़ारनि अक़ीदतमंदनि शिरकत कई। उर्स मुबारक जे मौके ते सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया हुआ। उन सिलसिले में दरगाह जे उर्स जा इंतजाम संभालींदड़ फ़कीर अली मुर्तज़ा लोड़ाई साफ़िन खे ॿुधायो त उर्स मुबारक जूं 2 ॾींहनि वारियूं तकरीबूं ख़ैर खूबे सां इख्तिताम पज़ीर थियूं। इज्तिमाई दुआ दरगाह जे गादी नशीन फ़कीर शहाबुद्दीन लोड़ाई घुराई, जंहिंमें हज़ारी अक़ीदतमंद शिरकत कई। दुआ में ख़ुसूसी वबाई बीमारियुनि, कुदरती आफ़तुनि खां निजात लाइ रब पाक के इल्तिजाऊं अर्ज़ रखियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।